बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध जे शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो, दूर तनी खां लॾ जंहिंजी मुहड़ नाहे मलीर ॾे, पखा तन पापिन खां परे परां अॾु, छांग तनी जी छॾ जेके धनाराऊं धार चरनि। मौज़ूद सामीन नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। मां आहियां हाफ़िज़ ग़ुलाम हुसैन अफ़ज़ली शेख। हीउ प्रोग्राम तव्हांजे अॻियां पेश कयो वञे थो टास अकेडमी लाड़काना जे तावन सां। मौज़ूद सामीन, हर वक़्तु हर दौर में अल्लाह तबारक व तआला सिंध में दानिश्वर, आकिल, आलिम, मुफ़स्सिर, मुहद्दिस, मुदब्बिर पैदा कया आहिनि। अॼोकी जेकी शख़्सियत असां सां गॾु आहे, लाड़काणे जी ॼातल सुञातल शख़्सियत, जंहिं लाड़काणे खे 2 कामयाब अकेडमीज़ ॾिनियूं। हिकु निहायती शफ़ीक़ तबीयत जा मालिक, बहितरीन स्पीकर, बहितरीन रीडर, मोटिवेशनल स्पीकर, मुंहिंजी मुराद सर बाबर हुसैन मस्तोई साहब। सर अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। सर तव्हांजी वॾी महिरबानी जो जज़ाकल्लाह एतिरे बहितरीन इंट्रोडक्शन लाइ। मां एतिरो लाइक़ु आहियां जेतिरो तव्हां बहितरीन इंट्रोडक्शन ॾिनो। थैंक यू सो मच सर। तव्हांजी वॾी महिरबानी टास्क खे तव्हां टाइम ॾिनो। ऑलवेज़ वेलकम सर, हिन वक़्त में तव्हां जूं 2 अकेडमीज़ बि हलनि थियूं पियूं लाड़काणे में, ऐं असां ॾिसूं था मुख़्तलिफ़ हंधनि ते तव्हांजा लेक्चर्स बि थियनि था। मुख़्तलिफ़ अकेडमीज़ ते तव्हां अलॻि सां पंहिंजी अकेडमी खां अलॻि सां तव्हां पीरियड्स बि वठो था, ऐं हुन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में कॉलेजिस में तव्हांजा लेक्चर ॿुधण खां मिलंदा आहिनि। सर, हिन दौर में जिथे माण्हू हिकु घर नथो संभाले सघे, तव्हां एतिरा सॼा कम मैनेज कीअं था कयो? मुंहिंजो हिकिड़ो उस्तादु आहे सैयद क़ासिम अली शाह। उन जॾहिं जवानीअ जे अंदरि हिकु वॾो इदारो 1500-2000 शागिर्द पढ़ाइणु शुरू कया त बीमार रहणु लॻो, ऐं जॾहिं हू बीमार रहणु लॻो त मुख़्तलिफ़ डॉक्टर्स खे विज़िट करणु लॻो। पोइ हुन भेरे हिकु वाक़ियो ॿुधायो त मां हिकु डॉक्टर वटि वियुमि ऐं हुन डॉक्टर मूंखे प्रिस्क्रिप्शन लिखी ॾिनी। प्रिस्क्रिप्शन लिखण खां बाद डॉक्टर सेठ त शाह साहब तव्हां वटि 2 ऑप्शन्स आहिनि। हिकिड़ो ऑप्शन इहो, कमु घटि करे छॾियो, तव्हांजी तबियत सही थी वेंदी, या फिर हौसलो वधायो, कमु नंढा थी वेंदा। मां सम्झंदो आहियां जेकॾहिं कंहिं इंसान जे अंदरि हौसलो हुजे, विल हुजे, विश हुजे, उनजे अंदरि डिज़ायर हुजे, स्ट्रॉन्ग डिज़ायर हुजे, त हीउ सभु कुझु मैनेज करणु आसान आहे। ऐं इन सां गॾोगॾु ॿियो मैनेजमेंट स्किल्स जे करे इंसान वटि आहिनि। इंसान टीम बिल्डिंग ॼाणे थो, इंसान इहो ॼाणे थो त प्लानिंग कीअं थींदी, ऐं उनखां अलावा ॿियनि ते यकीन कहिड़े तरीक़े सां कबो, ऐं बहितर लीडर्स मैनेजर्स कहिड़े तरीक़े सां पैदा कबा, ऐं हू काफ़ी सारा कम आउटसोर्स करणु ॼाणे थो, माण्हुनि ते यकीन करणु ॼाणे थो। त बशा दुनिया में अहिड़ा मिसाल बि मौजूदु आहिनि जेके हिकु ई वक़्तु घर में वेही करे बि 200 इदारा मैनेज कनि। तव्हां लाड़काणे खे 2 कामयाब अकेडमीज़ ॾिनियूं। सर, उनजो तव्हां नालो रखियो आहे वाल्ट। असांजी अॼु ऑडियंस खे ॿुधाइजो त वाल्ट जी माना छा आहे, ऐं तव्हां छा सम्झी करे वाल्ट नालो रखियो? सर, असल में वाल्ट जो फुल फॉर्म जेको आहे उहो आहे वासिफ़ अकेडमी ऑफ लाइफ ट्रेनिंग। ठीकु सर, वासिफ़ अकेडमी ऑफ लाइफ ट्रेनिंग वासिफ़ अली वासिफ़ रहमतुल्लाह अलैह जे नाले सां मनसूब आहे। वासिफ़ अली वासिफ़ मुंहिंजा मेंटोर आहिनि, मुंहिंजा उस्ताद आहिनि। ऐं जॾहिं मां उन्हनि खे पढ़णु शुरू कयो त उन्हनि जी ज़िंदगी जो न वॾो मुंहिंजी ज़िंदगी ते तमामु घणो इम्पैक्ट पियो। इम्पैक्ट इहो त उन्हनि मुंहिंजे सोच खे दुरुस्त डायरेक्शन ॾेई छॾी, सोच खे बहितर मंज़िल तरफ़ राग़िब करे छॾियो। त पोइ हीअ अकेडमी, उनजो इहो नालो इन जे करे आहे त मां पंहिंजे उस्ताद खे थैंक यू चवण जे लाइ नालो रखियो आहे, ऐं इहो उन्हनि जे तरफ़ां ई आहे। मां सम्झंदो आहियां त मुंहिंजे ज़हन जे अंदरि ख़्यालु विझण वारी ज़ात उन्हनि जी आहे, ऐं अलाह ताला असां जो ई हिन में कंट्रीब्यूशन आहे। मां कॉन्शियसली वेही करे सोचे करे इहो नालो कोन रखियो, बसि ख़्यालु आयो ऐं ख़्यालु मुर्शिद वटां हुयो, ॾाढो बहितरीनु ख़्यालु हुयो, त सोचियो त अमल कयो। तसव्वुफ़ जूं तव्हां अक्सर करे ॻाल्हियूं कयूं आहिनि, ऐं अक्सर करे तव्हांजे लेक्चर्स में ॼण त तसव्वुफ़ जी हिकु झलक नज़र ईंदी रही आहे। अॼोके दौर में जेके असांजा स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि जे लाइ तसव्वुफ़ जो इल्मु केतिरो ज़रूरी आहे, ऐं अगरि उहे तसव्वुफ़ जो इल्मु हासिलु करणु चाहिनि था त तव्हांजे सर बाबर मस्तोई जी नज़र में हिकु आसान वे तसव्वुफ़ जो इल्मु हासिलु करण जो कहिड़ो आहे? वेल, तसव्वुफ़ बुनियादी तौर ते असांखे इहो सम्झणु घुरिजे त तसव्वुफ़ आहे छा। ठीकु आहे, तसव्वुफ़ आहे छा जा जवाब मुख़्तलिफ़ थी सघनि था। मूंखे जेको जवाबु तमामु घणो पसंदि आहे ऐं मां जंहिं जवाब खे ॾाढो पसंदि कंदो आहियां उहो इहो ई आहे त मुंहिंजो उस्ताद हज़रत वासिफ़ अली वासिफ़ फरमायो त तसव्वुफ़ दरअसल शरीयत मुहम्मदी ते मुहबत सां हणण जो नालो आहे। पोइ हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको दीन ॾिनो, उन दीन खे मुहबत सां, शिद्दत जी मुहबत सां सम्झणु ऐं उन ते अमल करण ई दरअसल तसव्वुफ़ आहे। हाणे इन जी केतिरी ज़रूरत आहे इहो हर साहिब अक़ल इंसान सम्झी सघे थो, छाकाणि त ख़ालिक़ काइनात जो चवणु आहे त तव्हां जे लाइ बहितरीनु मिसाल सरवर काइनात जी ज़ात आहे। ठीकु, तव्हां जेकॾहिं उनखे फॉलो कंदा त ज़िंदगी में बुलंदियूं तव्हांजा पेर ज़रूरु चुमंदियूं। तसव्वुफ़ जी अगर कोई समझण चाहे तो वो सीरत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुतालो करे, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे किरदार जी आगाही हासिल करे, ऐं जेको कुछ उन्हनि कयो उहो करण शुरू करे।
इंशाल्लाह हू तमामु वॾी मंज़िल ते ज़रूरु पहुची वेंदो। जीअं तव्हां ॿुधायो त तव्हांजी जेकी अकेडमी जो नालो आहे वासिफ़ अली अकेडमी ऑफ लाइफ ट्रेनिंग। सर लाइफ ट्रेनिंग छा तव्हां तसफ़ जे बारे में कुझु अहिड़ा उते सेमिनार्स रखिया आहिनि या को अहिड़ो किरदारु अदा कयो आहे जो तव्हांजे स्टूडेंट्स खे आसानी सां तसफ़ सां या मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी सुनतुनि जो अमल पैरा थियण जे लाइ कहिड़ो सेटअप तव्हां कयो हुते? जी बिल्कुलु, हिकु त आहे वीकली बेसिस ते या मंथली बेसिस ते, ॿियो रेगुलर बेसिस ते। I personally teach one subject at my academy to students of 9th and metric ऐं उन सब्जेक्ट जो नालो आहे सेल्फ डेवलपमेंट, यानी शख़्सियत जी डेवलपमेंट, पंहिंजी ज़ात जी डेवलपमेंट, पंहिंजे ख़्याल जी डेवलपमेंट, आदतुनि जी डेवलपमेंट, किरदार जी डेवलपमेंट, कैरियर में मूंखे छा करिणो आहे उन जे लाइ जेके रिक्वायर्ड स्किल्स आहिनि उन जी डेवलपमेंट। इन सब्जेक्ट जे अंदरु ज़ाहिर आहे इन सभिनी शयुनि ते डिस्कशन थींदी आहे, ज़िंदगी ते डिस्कशन थींदी आहे, ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते डिस्कशन थींदी आहे। इहो हिकु अहिड़ो सब्जेक्ट आहे जिन जो को एग्ज़ाम न हूंदो। इहो सब्जेक्ट सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शागिर्दनि खे ज़िंदगी जी ट्रेनिंग ॾियण जे लाइ आहे, छाकाणि त 2013-14 जे अंदरि मां किताबु पढ़ियो हुयो ज़रा नम हो, ऐं उन किताब जे अंदरि मां हिकु जुमिलो पढ़ियो। जुमिलो हिन रीति हुयो त अच्छा उस्ताद वो होता है जो एक तालिब इल्म के लिए एक मजमून एक सब्जेक्ट आसान करे। सुभान अल्लाह, माशाल्लाह। अजीम उस्ताद वो होता है जो उसके लिए उसकी ज़िंदगी आसान करते। जॾहिं मां इहो जुमिलो पढ़ियो त उन वक़्तु मां आहद कयो मूंखे न सिर्फ़ु मुंहिंजनि स्टूडेंट्स लाइ हिकु सब्जेक्ट आसान करिणो आहे पर उन सां गॾोगॾु ज़िंदगी बि आसान करणी आहे। ज़बरदस्त, माशाल्लाह सर। तव्हां ऐं मां हिकु ॻाल्हि बि एड कंदो हलां, सेल्फ डेवलपमेंट सां गॾोगॾु असांजी अकेडमी ते मंथली एंड वीकली सेमिनार्स असां अरेंज कंदा आहियूं वेयर वी इनवाइट डिफरेंट स्पीकर्स जेके उते ईंदा आहिनि ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते उहे कैरियर, इख़्लाक़ियात, दीन, उन सां गॾोगॾु प्रोफेशनल एक्सीलेंस, उन सां गॾोगॾु कम्युनिकेशन स्किल्स, यानी 21वीं सदी जे अंदरि पंहिंजे दीन खे गॾु खणी करे इंसान कीअं महराज हासिल करे सघे थो उन जे लाइ जेके बि मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, मुख़्तलिफ़ डोमेन्स आहिनि इन इंटेलेक्चुअल डिस्कशन लाइ, उन लाइ आई इनवाइट डिफरेंट टीचर्स, डिफरेंट स्कॉलर्स, डिफरेंट इंटेलेक्चुअल्स त उहे अचनि ऐं पंहिंजे इल्म मां, पंहिंजे इंटेलेक्ट मां, पंहिंजी ॾाप मां यंग माइंड्स खे फैज़याब ज़रूरु कनि। हिन वक़्त में लाड़काणे जा बल्कि मां ईअं चवंदुसि समूरे सिंध जा सिंधी स्टूडेंट्स असांखे ज़रूरु ॿुधंदा हूंदा ऐं आहिस्ते आहिस्ते जॾहिं हीउ प्रोग्राम असांजो यूट्यूब ते नशर कयो वेंदो त उतां बि वक़्तनि फ़वक़्तनि काफ़ी स्टूडेंट्स सां टच में थी वेंदा। सर सभिनी जेके इल्म जे पाड़खू स्टूडेंट्स हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ो अहिड़ो किताबु रिकमेंड कयो जेको तव्हांखे निहायती पसंदि आहे? मूंखे मुंहिंजे लाइ इहो ॾाढो मुश्किल आहे हिकु किताब जो इंतिखाब करणु, पर जेकॾहिं तव्हां मूंखे पोइ बि हिकु किताब जे इंतिखाब लाइ मजबूर कंदा त मां तव्हांखे पहिरियों हिकु वाक़ियो ॿुधाईंदुमि ऐं पोइ हुन किताब ज़रूरु सर, ज़रूरु। असांजे अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ो शख़्स आयो ऐं हुन शख़्स चयो त सर मूंखे अहिड़ो हिकु किताबु ॿुधायो जंहिंमें मूंखे साइंस जो, फ़लसफ़े जो, इक़्तिसादियात जो, उन सां गॾोगॾु मतिलबु ज़िंदगी जे हर पहलू जो इल्मु मूंखे मिली वञे पर ॿ न हुजनि, हिकिड़ो हुजे। त इक़बाल पंहिंजी लाइब्रेरी जे अंदरि वियो ऐं जॾहिं हू वापसि आयो त हुनजे हथ में क़ुरान हकीम जो नुस्ख़ो हुयो। त मुंहिंजो एज़ अ मुस्लिम इहो बिलीव आहे त क़ुरान हकीम खां बहितर किताबु शायदि दुनिया जे अंदरि का बि न आहे। ऐं उन सां गॾोगॾु मां 3 ॿिया बि बुक्स रिकमेंड करणु चाहींदुमि। शाह अब्दुल लतीफ़ खे शाह अब्दुल लतीफ़ पढ़ाए। शाह अब्दुल लतीफ़ पंहिंजो पाण सां गॾु हमेशह 3 बुक्स कैरी कंदा हुया। त पोइ शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जे इन मक़ाम ते पुॼण जे पोयां इन्हनि 3 किताबनि जो बि चङो ख़ासो रोल आहे। उहो किताबु ज़ाहिर पहिरियों किताबु क़ुरान हकीम ई आहे, उन सां गॾोगॾु मसनवी रूमी आहे ऐं इक़बाल बि हुनजो मुतालो कंदो हुयो ऐं हुन सां गॾोगॾु 3 किताबु बयानुल आरिफ़ीन व तंबीहुल गाफ़िलीन हुनजे नाना साईं जो आहे। इहे 3 किताब जेकॾहिं कोई पढ़े त इहे किताब इंसान खे ज़िंदगी जे अंदरि अॻिते वधाइण जे लाइ तमामु घणी हेल्प करे सघंदा। बाक़ी असांजे खिते में जेके वॾा शोरा आहिनि, वासिफ़ अली वासिफ़ हुजे उन्हनि जा किताब वासिफ़ियात जी सूरत में, इक़बाल रहमतुल्लाह अलैह हुजे, लतीफ़ साईं हुजनि, इन्हनि खे पढ़णु ॾाढो ज़रूरी आहे। पंहिंजी एकेडमिक कैरियर जे अंदरि जेके बि असां बुक्स पढ़ंदा आहियूं उन्हनि सां गॾोगॾु मां सम्झंदो आहियां जेकॾहिं इंसानु इन्हनि जो मुतालो करे त उहो मामूली ज़िंदगी करे बि नथो गुज़ारे। जीअं त मौजूद नाज़रीन तव्हां बख़ूबी वाक़िफ़ आहियो त अॼु असां सां गॾु सर बाबर हुसैन मस्तोई साहिबु मौजूदु आहिनि ऐं यकीनन उन्हनि खां दिलचस्प सुवाल बि अञा कंदासीं। हिन वक़्त में सर बाबर हुसैन मस्तोई साहिब खां असांजो जेको सुवाल उहो इहो सुवाल आहे त सर बाबर हुसैन मस्तोई अगरि उस्ताद न हुजे हा त छा हुजे हा? सर कुछ भी ना हो जाए। I cannot think of any other profession better than this. मां उस्ताद ई हुजां सर। जेकॾहिं मूंखे ॿियो जनमु मिलंदो त मां वरी बि उस्ताद थियणु पसंदि कंदुमि।
अच्छा भला टीचिंग सां एॾो लॻा? सर मुंहिंजे ज़हन जे अंदरि टीचिंग जो शौक़ु पैदा करण वारी हस्ती मालिक जी हस्ती आहे। अगरि तव्हां मूंखां पुछंदा एॾो लगाव छो आहे, छाकाणि त लगाव जी वजूहात खोड़ सारियूं थी सघनि थियूं, पर पहिरियां इन रस्ते ते आणींदड़ जेका ज़ात आहे उहा ख़ालिक़ काइनात जी ज़ात आहे। ठीकु, जेकॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ट्राए कंदा हुजो, मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेंदा हुजो, मुख़्तलिफ़ कैरियर्स में एक्सेल करणु चाहींदा हुजो ऐं तव्हांखे एक्सेल न मिलंदी हुजे, ठीकु, ऐं तव्हां चाहण जे बावजूदि बि उते दिलि न लॻाए सघंदा हुजो, ऐं वरी जॾहिं तव्हां हिन प्रोफेशन में अचणु स्टार्ट कयो हुजे ऐं तव्हांजी दिलि, रूह, दिमाग़, ज़हन सभु सेटिस्फाइड हुजनि, मां सम्झंदो आहियां उहो ई तव्हांजी ज़िंदगी जो मक़सदु हूंदो आहे, जेको कमु कंदे तव्हां आस पास खां बेनियाज़ थी वञो ऐं जेको कमु कंदे तव्हां मुआशिरे जे अंदरि कुझु पॉज़िटिव कंट्रीब्यूट करे सघो ऐं हुन सां गॾो गॾु तव्हांजी इज़त जे अंदरि इज़ाफ़ो थियणु शुरू थी वञे, तव्हांखे फाइनेंशियल असिस्टेंस बि मिलणु शुरू थी वञे ऐं तव्हांजे करे माण्हुनि जी ज़िंदगी तब्दील थियणु शुरू थी वञे, माण्हुनि जे ज़हन जूं सोचूं तब्दील थियणु शुरू थी वञनि। ठीकु, पोइ इहो प्रोफेशन, इहो कमु जेको आहे उहो ज़ाहिर आहे पैगंबरनि जो कमु आहे। मां हिकु हदीस तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि, उहा हदीस आहे त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उम्मत जा जेके उलमा आहिनि, असातिज़ा आहिनि, उहे बनी इसराइल जे अंबिया जे मुतरादिफ़ आहिनि। यानी मुंहिंजी क़ौम जो, मुंहिंजी मिलत जो, मुंहिंजे मुस्लमाननि मां जेको उस्तादु हूंदो, जेको आलिम हूंदो, उहो बनी इसराइल जे नबियुनि जे बराबरि आहे। ठीकु, सो इन खां बहितर मुंहिंजे ख़्याल में को मक़ाम, को रुतबो मूंखे हिन वक़्तु नज़र कोन पियो। जेको हुनजो पुटु हूंदो आहे बादशाह जो, बादशाह खे क़ैद करे पाण बादशाह थी वेंदो आहे, चवंदो आहे आख़िर मुंहिंजे वालिद आहे, वञी करे का ख़्वाहिश पुछा कयांसि, चवांसि का वज़ारत खपई त ॿुधाए, त वेंदो अथसि, पुछा कंदो अथसि त बाबा साईं तोड़े जो तूं बादशाह हुएं, मुंहिंजे वालिद साहिबु मां क़ैद में आहीं, ॿुधाए त हाणे तोखे का वज़ारत ॾियां या का ॿी का पोस्ट ॾियां, का चेयर ॾियां तोखे इज़त वारी, मान मक़ाम मरतबे वारी। त उन ते हुनजो वालिद जेको अॻूणो बादशाह हुयो चवणु लॻंदो अथसि त मूंखे ॿियो कुझु न, बसि क़ौम जा ॿार मोॾे मोकिल त उनखे मां हिते ई वेही पढ़ायां। त उनजो जेको नओं बादशाह यानी उनजो पुटु उनखे जवाब में चवंदो आहे त बाबा साईं वॾो सियाणो आहे, हिकु बादशाह तां लही ॿी बादशाह ते त वेही, त यकीननि तव्हां बादशाहनि वारो कमु बि कयो पिया हिन वक़्त में, छो जो टीचर जॾहिं क्लास में हूंदो आहे यकीननि उनजो जेको ऑर्डर हूंदो आहे एज़ अ किंग ई हूंदो आहे। काफ़ी दफ़ा तव्हां अलामा इक़बाल जी शाइरी था ॿुधायो, कॾहिं ॾिसूं था कंहिं स्पीच में, कॾहिं ॾिसूं था त कहिड़े ॿिए हंधि का पोइट्री था ॿुधायो। मां सम्झां थो त जीअं नबी साईं जी हदीस आहे त इन मिन शेर हिकमत, कंहिं शेर में हिकमत हूंदी आहे, पर एॾा शेर जी, इहो उनजो सबबु कहिड़ो आहे? असल में मां किथे पढ़ियो हुयो त शाइरी गुफ़्तगू जो महराज हूंदी आहे। ठीकु, यानी गुफ़्तगू जी पीक जेकॾहिं का शइ आहे त उहा शाइरी आहे। यानी शाइरी उहा शइ आहे जंहिंमें उर्दू में चवंदा आहिनि न, दरिया को कूज़े में बंदि करना, यानी हीउ हिकु अहिड़ो कलाम आहे जंहिंमें तव्हां इख़्तिसार सां हिकमत भरियल ॻाल्हि चई सघो था। शेक्सपियर जो चवणु आहे त ब्रेविटी इज़ द सोल ऑफ विट, यानी मुख़्तसिर ॻाल्हि करणु ॾाहप जो रूह आहे। वासिफ़ अली वासिफ़ जो जुमिलो आहे न, बहितरीन कलाम वो है जिसमें अल्फाज कम और मानी ज़्यादा हूंदा। ऐं शाइरी हिकु अहिड़ी शइ आहे, हिकु अहिड़नि लफ़्ज़नि जो कॉम्बिनेशन आहे जेकॾहिं तव्हां कंहिं ऑडियंस जे साम्हूं पेश कयो त उहे ज़हन प्लस दिलि खे ज़रूरु इंस्पायर कंदा आहिनि। अलामा इक़बाल तव्हांखे पसंदि आहे, हा या न में जवाबु? बिल्कुलु सर, मूंखे साईं था इश्क़ आहे। जॾहिं त तव्हां अलामा इक़बाल जे ॿिनि शेरनि जी हिकु इंटरव्यू में मुखालिफ़त करे चुका आहियो। जी, उहा मुखालिफ़त ऐसि मुखालिफ़त न आहे, उहा मुखालिफ़त आवाम जे लाइ ईअं आहे त भई असांखे इक़बाल जे हिन शेर ते अमल करिणो आहे। दरअसल उहा मुखालिफ़त गुफ़्तगू जे हवाले सां आहे। हक़ीक़ी असांजे ऑडियंस खे बि उहो ॿुधायो ॿई शेर ऐं उन्हनि जो तव्हांजो मोटिव जेको आहे उहो बि ॿुधाइजो असांखे। जी, उहो इक़बाल रहमतुल्लाह अलैह असांजी क़ौम जे उन्हनि उस्तादनि खे जेके उस्ताद दरअसल हक़ीक़ी उस्ताद न हुया, जॾहिं उन्हनि खे ॾिठो त हुन हिकिड़ो शेर चयो। शेर कहिड़ो त गला तो घोंट दिया अहले मदरसा ने तेरा, कहाँ से आए सदा ला इलाहा इल्लल्लाह। ठीकु, त इक़बाल हिकु इंसान खे, हिकु स्टूडेंट खे, हिकु मुसलमान खे इहो सम्झाइण जी कोशिशि कई आहे जिन उस्तादनि वटि तूं पढ़ियो आहे उन्हनि उस्तादनि तुंहिंजो जेको दीन जो तसवुरु आहे उहो तोखे ग़लति ॾेई छॾियो आहे। ठीकु, तंहिंजे करे तुंहिंजे अंदरि उहा हमियत न आहे जेका हिकु मुसलमान जे अंदरि हुजणु घुरिजे। नंबर 1। नंबर 2, ॿियो इक़बाल जो जेको शेर आहे उहो उस्तादनि खां हिकु शिकायत आहे। शिकायत कहिड़ी? उनजे अंदरि इक़बाल चवनि था, शिकायत है मुझे यार खुदावंदाने मकसद से, सबक शाहीन बच्चों को दे रहे हैं खाकबाजी। मूंखे उस्तादनि खां शिकायत आहे। कहिड़ी शिकायत आहे? इहा त हू शाहीन ॿारनि खे जिन खे आसमान जी बुलंदियुनि में छुहण जेतिरो, आसमान जी बुलंदियुनि में उॾण जेतिरो पोटेंशियल ॾिनो वियो आहे, ताक़त ॾिनी वई आहे, ख़ालिक़ काइनात जो ताक़त ॾिनी आहे, उहे उस्ताद छा था कनि? उन्हनि जा पर पटे करे उनखे ज़मीन ते रहणु सेखारनि था। यानी उहे उनखे हिकु कीड़े वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कनि था।
वो जेको मक़सदु शागिर्दनि ताईं ट्रांसफ़र कनि था, ज़िंदगी जी जेका मीनिंग ट्रांसफ़र कनि था, उहा ज़िंदगी जी मीनिंग ऐं ज़िंदगी जो मक़सदु ॾाढो नंढो मक़सदु आहे, ॾाढो मामूली मक़सदु आहे। त जॾहिं मां इक़बाल जो इहो शेर पढ़ियो त दिलि मां हिकिड़ी ख़्वाहिश पैदा थी त इक़बाल मां कोशिशि कंदुमि तव्हांजी इहा शिकायत मूंखां न रहे, ठीकु, इन हवाले सां ग़लति साबित करण जी आहे। मतिलबु मोहबत में ग़लति मोहबत में जी त क़बूल आहे असांखे। सर तव्हां इक़बाल जा या कंहिं ॿिए कंहिं शाइर जा सुठा शेर जेके हिन वक़्त में तव्हांखे ज़हन में तरी आया हुजनि असांजे आडियंस सां शेयर कजो। तमामु घणा शेर आहिनि। इक़बाल ज़ाहिर आहे फ़लसफ़े ख़ुदी जे हवाले सां तमामु घणो मशहूरु आहे। इक़बाल पंहिंजी पूरी शाइरी जे अंदरि न हिकु ॻाल्हि ते ॾाढी स्ट्रेस कई आहे, ॾाढी स्ट्रेस कई आहे। ॾाढी स्ट्रेस कहिड़ी ॻाल्हि ते कई आहे? इन ॻाल्हि ते कई आहे त पंहिंजनि ताक़तुनि खे सुञाणो, उन्हनि खे यूटिलाइज़ कयो, तव्हांजी ज़द में पूरी खुदाई आहे। फॉर एग्ज़ाम्पल इक़बाल हिकु हंधि फरमायो, गाफ़िल न हो खुदी से कर अपनी पासबानी, शायद किसी हरम का तू भी है आस्ताना, माशाल्लाह तेरी निगाह से दिल सीनों में कांपते हैं, खोया गया है तेरा अब वो जज्बा कलंदराना, माशाल्लाह ए ला इलाहा के वारिस बाकी नहीं है तुझ में, गुफ्तार दिल बराना किरदार काहिराना, वाह वो बंदगी खुदाई ये बंदगी गदाई, या बंदे खुदा या बंदे ज़माना। इहो उन खां अलावा इक़बाल बार बार हिकु ॻाल्हि ते स्ट्रेस कयो आहे न, उहो इहो त भई जेकॾहिं हिकु मुस्लमान खे तव्हां बर्बादु करणु चाहियो था त उन खां इश्क़ मोहम्मद खसे छॾियो। मिसाल जे तौर ते उन्हनि जो हिकिड़ो शेर आहे हिकु नज़म जे अंदरि त ये फाका कश जो मौत से डरता नहीं ज़रा, रूह मोहम्मद इसके बदन से निकाल दे। माशाल्लाह ही फाका कश आहे, बुखायल आहे, उनजे बावजूद बि ही बेखौफ़ आहे, मौत जो ख़ौफ़ आहे। जेकॾहिं तूं चाहें थो त इन खे बर्बादु कयां, इन जे अंदरि मौत जो ख़ौफ़ पैदा कयां, त उनजी सिर्फ़ु हिकिड़ी सूरत आहे, इन खां इश्क़ मोहम्मद खसे छॾ। अॻिते इक़बाल फरमायो, फ़िक्रे अरब को दे फिरंगी तख़य्युलात, फ़िक्रे अरब को दे फिरंगी तख़य्युलात, इस्लाम को हिजाज़ व यमन से निकाल दे। इक़बाल अंग्रेज़ खे इहो एडवाइस कयो, अंग्रेज़ खे एडवाइस कंदे दरअसल इक़बाल असांखे ॿुधाइण पियो चाहे त हू तव्हांखे बर्बादु कंदो त इन तरीक़े सां बर्बादु। हा हा हक़ीक़त में जेकॾहिं असां अॼु ॾिसूं त अफ़सोस हू उन रस्ते ते हली रहिया आहिनि ऐं असां अफ़सोस अॼु मौत खां डिॼी रहिया आहियूं ऐं असांजे अंदरि इश्क़ मोहम्मद रूह मोहम्मद जेका उहा ख़तमु थी वई आहे। ठीकु सर, सो इक़बाल इन जे अंदरि स्ट्रेस कयो ऐं उन सां गॾु गॾु ॿियो इक़बाल इहो चवणु चाहियो त फ़िज़ाए बदर पैदा कर, फ़रिश्ते तेरी नुसरत को उतर सकते हैं गिरदों से कतार अंदर कतार अब भी। फ़िज़ाए बदर पैदा कर, उहा फ़िज़ा पैदा कर जिन जे अंदरि चंद मुस्लमाननि जो अलाह जी ज़ात ते एतिरो यकीन आहे त उन्हनि जे साम्हूं लश्कर तमामु घणो आहे, पर उन जे बावजूदु ख़ौफ़ न आहे, यकीन कामिल आहे। नतीजो इहो थो निकिरे जो आसमाननि मां मदद अचे थी। त इक़बाल जो चवणु इहो आहे त तूं उहा फ़िज़ा पैदा कर, उहो यकीन पैदा कर, अलाह ताला जी ज़ात ते एतिरो ट्रस्ट पैदा कर, इश्क़ मोहम्मद जे अंदरि एतिरो अॻिते थी त तुंहिंजी नुसरत जे लाइ, तुंहिंजी कामयाबी जे लाइ फ़रिश्ता आसमाननि खां अॼु बि लही सघनि था, अॼु बि दे कैन हेल्प यू आउट, पर उन जे लाइ ज़रूरी आहे त पहिरियां जीअं आख़िरी ॻाल्हि मां हिन सां कंक्लूड कंदुमि त आज भी हो अगर इब्राहिम का ईमा पैदा, आग कर सकती है अंदाज़े गुलिस्तां पैदा।